अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर रहंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, मैं तव्हांखे ॾसींदो हलां त बालाज खान जो ॿियो हुकुम जारी थी चुको आहे दोस्तों, ऐं उन ते अमल भी थी चुको आहे दोस्तों। जो बालाज खान हुकुम करे छॾियो त वहाब खे जेको आहे त अगवा करे खंबे खणी अची करे मुंहिंजे क़दमनि में उछलायो त हू गमदिल जी शादी मुंहिंजी राबेल सां छो थो कराए। ऐं जेको आहे त हुकुम खे बजाए रखंदे जेको मनठार आहे दोस्तों, त उहो जेको वहाब खे खंबे खणी अची करे मनठार जेको आहे त बालाज खान जे अॻियां पेश कंदो दोस्तों। ऐं वहाब खां इहा पुछा कई वेंदी त तूं आख़िर माना पंहिंजे भाउ जो दुश्मन छो थियो आहे। जेकॾहिं तूं अगरि पंहिंजे भाउ जी शादी राबेल सां कराइणु चाहीं थो त पोइ तूं पंहिंजी ज़िंदगीअ त छा पर पंहिंजे भाउ जी ज़िंदगी बि न बचाए सघंदे। ऐं मां तुंहिंजे सॼे ख़ानदान खे जेको पूरो कंदुमि। बालाज खान उनखे अहिड़ो धमकाए करे छॾींदो जीअं वहाब जेको आहे त गमदिल वांगुरु जेको आहे त पोइते हटी वेंदो ऐं राबेल वठण जी कोशिशि ई न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिठो त बालाज खान जे माण्हुनि जो टक्कर जेको आहे त पुलिस सां थी वियो। ऐं पुलिस जे मुक़ाबले कंदे कंदे जेको आहे त हू पंहिंजी हार मञी चुका। ऐं जीअं पुलिस जो हिकु सिपाही हुननि ज़ख़्मी बि कयो दोस्तों। ऐं बाद में जेको आहे त पुलिस जे आॾो हथु खोड़िया ऐं हथु ॾेई करे पंहिंजी जान जेको आहे त छॾाए विया ऐं गिरफ़्तार करे वई बालाज खान जा माण्हू पुलिस। बाद में ॾिसो त बालाज खान छा थो करे। जॾहिं त बालाज खान जो इहो चवणु हुयो त हीअ जेको आहे शेर दिलि खे मारण जे लाइ वञी रहिया आहिनि, पर हू शेर दिलि खे मारे त कोन सघिया, वरी पंहिंजो पाण खे माना पुलिस जे ॼार में फासाए अची करे पहुता आहिनि दोस्तों। ऐं बालाज खान खे हाणे इहा कावड़ ज़रूरु लॻंदी जॾहिं त मां तव्हांखे कंहिं बि कम सां मोकिलियां त उहो कमु त सिधो नथा कयो, वरी ॿियो मसइलो मुंहिंजे माना ॻीचीअ में तव्हां फिट था कयो। त इन हिसाब सां बालाज खान थी सघे थो त पंहिंजा माण्हू जेका आहिनि त ॿिया घुराए जीअं त इन्हनि मां हथु कढी छॾींदो, इन्हनि खे पुलिस जे क़ैद में ई सहण ॾींदो ऐं इहे थाणे में पिया हूंदा। बाक़ी पंहिंजे कम लाइ ॿिया माण्हू घुराए सघे थो दोस्तों, इहो यकीन रखो। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।